अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां सां गॾु आहे हाकम लिगारी। ॿनी ते आया आहियूं घुमण ऐं शेरो शाइरी जो मुंडो हाकम सिंध जो नाले वारो सुघड़ तमामु ज़बरदस्त लाड़ पट्टी जो बदीन जो, जंहिंखां अॼु पुछंदासीं सुघड़नि जूं सिनफूं। 16 सिनफूं हूंदियूं आहिनि। सुघड़ लफ़्ज़ी माना आहे त 100 शयूं जेको घड़े तयारु करे उन खे चवंदा आहिनि सुघड़। रली सिबण वारी माई खे सुघड़ चवंदा, पर दर्जी खे सुघड़ कोन चवंदा, छो त दर्जी खे डिज़ाइन कोन थी अचे, पर रली सिबण वारी माई 100 गुल उन में रली में ठाहे सघे थी, उहा आहे सुघड़। सो हाकम खां सुघड़ जूं सिनफूं पुछूं था। हाकम असांखे के गुजारतूं ॾिठ पिरोलियूं हुनर सिंगार जे हवाले सां ॿुधाईंदा। साईं, सुघड़ वीचारो फ़क़ीर माण्हू आहे, झंग रहण वारो, इल्म बि शइ आहे। सुघड़ जो कमु आहे पंहिंजी शइ पाण ठाहिण। बिल्कुलु। कुझु हुतां पट सट कंदो, कुझु शयूं मिलंदसि उन पर, कुझु उनखे 100 सिनफ। अॼु असांखे भला हीअ जेके ॿनियुनि ते जिन्सनि ते का शइ ॿुधा को हुनर को? साईं, पहिरीं असांजी सिनफ आहे बुझारत। बुझारत असांजो कल्चर आहे। पहिरीं सिनफ सुघड़ जी बुझारत आहे। बिल्कुलु। बुझारत मारवी जी आहे ज़ातियुनि ते। मारवी उमर बादशाह सां ॻाल्हायो त उमर अदा मूंसां उहो वहिंवार हल जेको राजनि जी रीत आहे, राजनि जी रस्म आहे, उहा मूंसां हल। बाक़ी हीउ जेको तूं मूंसां कमु पियो करीं, इहो कमु जाइज़ राजनि असांजी पंहिंजी राजनि जी रस्म ई कोन्हे। मारवी ॿुधा थी ज़ात उहा जा ज़ात हुजे, ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। 5 ई ज़ातियूं आहिनि। ज़ात पहिरीं आहे ॾे पर, ॿी राज पर, टी डंगराज, चौथी ॾहराज, 5 ॾैहा। इहे 5 ई ज़ातियूं आहिनि। मारवी ॿुधा थी अदा मूंसां इहा बेवाजिबी तूं पियो करीं जो पंहिंजी राज रस्म छो कोन्हे। सिंध जी रस्म चई इहा आहे त भेण सां निकाह कंहिं बि कोन्हे करे। बिल्कुलु। तो ॻोरे भेण खे अची खयो विहारियो अथई, उहो निकाह क़बूल मूंखे कोन्हे। तूं राजनि जी रस्म हल, सौट मसाद सां सभु कंहिं शादी कई आहे, भेण सां कोन निकाह थींदो। मारी ॿुधा थी ज़ात उहा जा ज़ात हुजे, ज़ात न त ज़ात अची तोखे ज़ात कंदा। मारी ॿुधा थी ॾे पर उहा जा राज पर हुजे, पर डंगराज न त ॾहराज अची तोखे ॾोही कंदा। बराबरि। वाह सही वाह, वाह लिगारी। इहा असांजी पहिरियों सिर्फ़ उजारत आहे। उजारत खां पोइ ॾिठ पिरोली निकिरे थी, जेका मूं हिकिड़े जी न ॾिठल हुजे, सॼी दुनिया जी ॾिठल उहा शइ हुजे, उनखे चइबो ॾिठ पिरोली। पोइ अॻे भॼण वारे जो कमु हूंदो आहे, केस ठाहिण जी थींदो छा। ॾिठ पिरोली पुनल लिगारी आरफ मीरपुर जो उनजो पढ़ां पियो। वाह लिगारी तुंहिंजो इल्मु। ॾिठ पिरोली में ॿुधा त अजब अजाइब आब जो सायर सूं सधर, परदा जिन्सूं ओॾहीं जाम वञनि तरह तरह तर। पर पुल तंहिं प्यार सां जड़ियल साण जोहर, हलण जी कंहिंखे हाजत न आहे आरफ छा ऑफिसर। जेको गाम पियो करे गुज़र सो मोरी खे पियो मथे करे। इन शइ खे चइबो आहे ॾिठ पिरोली। पोइ केस ठाहे भञणी थी। पर इहा ॾिठ पिरोली छा थिए, हींअर उहो ख़्यालु कोन था हलनि। अॻु में असांजूं सिंध जूं औरतूं नक में बूलो पाईंदियूं हुयूं, वात जे मथां पुल थियो बीठो। हाणे उहो जे मानी खाए हा त वरी बूले खे मथे करे हा, जे पाणी पीए हा अदा वालेकुम सलाम, जे पाणी पीए हा त पुल उन बूले खे मथे करे हा। पर छा उहो जोहर आहे, सोन आहे, मथां बीठो, वात जे मथां पुल सिंगार थियो बीठो। पोइ फ़क़ीर इन ते बूले ते ॾिठ पिरोली ठाही। अजब अजाइब आब जो सायर सूं सधर, जिन्सूं ओढ़ई जाम वञनि तरह तरह तर, पर पुल तंहिं प्यार साईं जड़े वात जे मथां बूलो पुल थियो बीठो। पुल तंहिं प्यार सां बूले खे, बूलो औरत खे एतिरी क़दुरु वरी मिठो लॻंदो, भले किरी वञे चवंदे कंध भले भॼी पए, पर मुंहिंजे बूले खे धक न लॻे मथां भॼी। बराबरि। पुल अहिड़ो वरी हुनखे मिठो बि लॻे थो। पुल तंहिं प्यार साईं जड़ियल साण जोहर, पर हलण जी कंहिंखे हाजत न आहे आरफ छा ऑफिसर। ए जेको गाम पियो करे गुज़र सो मोरी खे पियो मथे करे। पाणी पई पीए त बि बूले खे मथे, जे मानी खाईंदी त बूले खे मथे कंदी। नंबर सिनफ। हाणे इन ॾिठ पिरोली बुझारत मज़ा वरी हुनर थो निकिरे। हिकिड़ो जिन्सनि ते मूंखे हुनर ॿुधायां थो। बच्चल लिगारी चंबड़ जो शाइर, उहो जिन्सनि ते हुनर ठाहियो आहे। हुनर में लिगारी ॿुधाए थो त कणिक न पई कन ते मांझली मटे विया। हीअ सभु असांजूं जिन्सूं सिंध जूं आबादियूं फसल आहिनि। कणिक न पई कन ते मांझली मटे विया, ॿाझरी बरोच मुंहिंजा ववण वढे विया। ए सारियूं करिया जिन लाइ जूअर वठी विया, भाॼी जओ छॾे विया, असां पई बर में रुले बचल चए।
हाणे इन खे वरी खोलबो आहे। हाणे इन खे खोलियां थो, फ़क़ीर ॿुध ते कणिक न पई कन ते मांझली मटे विया। हाणे नकी कणिक आहे नकी मांझली आहे। शइ ॿी हाणे ससु ई सरतियुनि सां ॻाल्हाए थी, अजोड़ी कुड़क न पई कन ते माझी लोहे मटे विया। वाह सही वाह सही वाह। पर ॿाझरी बरोच मुंहिंजा वहण वढे विया, न ॿाझरी न वहण। ससु ई ॿुधे ते ॿाझरे बरोच मुंहिंजा वाण ई वढे विया। ला ला पर सारियूं करिया जिन लाइ जूअर वठी विया, न सारियूं न जूअर। ससु ई ॿुधे ते जा रीहूं करिया तिन लाइ जो वर वठी विया। बराबर पर भाॼी जव छॾे विया सा पई बर में रूले बचल चए, न भाॼी न जव। ससु ई ॿुधे ते भाॼी जोए छॾे विया सा पई बर में रूले बचल चए। वाह कमाल वाह। इन शइ खे वरी चइबो आहे हुनर। हुनर मंझां वरी निकिरे थो दुरहो। हो दुरहो ॾियण में हिकिड़ो सुर, भञण में वरी ॿियो सुर। उन शइ खे ॿ राहूं निकिरनि, उन शइ खे दुरहो चइबो आहे। दुरहो पढ़ां थो ससुई में। ससुई में फ़क़ीर ताहिर बबर जो दुरहो आहे त ॾेर न ॾे तूं झल महार खे ससुई आहे। हो ॾेर न ॾे तूं झल महार खे, से तो अदा भाया पुछे ई न कतार खे। पर जतन तोसां जाड़ूं क्यों रुल पई रोहन खे, असल बरोचन खे तरस न पियो ताहिर चए। वाह सही वाह। हाणे इन खे वरी खोलियूं था। खुलंदे छाते खुलंदी, खुलंदी वरी इहो दुरहो खुलियो वरी लीला में खुलंदो। होॾां ससुई होॾां लीला। ॾेर न ॾे तूं झल महार खे। लीला ससुई खे सरतिन चयो, तूं न महार झले वेही रही आहीं, तोखां छो खजी वञे। हो अजायो तूं ॾेरनि ते मयार रखियो थी, तूं पाण सुम्ही रही। हो ॾेर न ॾे तूं झल महार खे। हाणे ससुई ख़तमु। हाणे लीला सां सरतियूं चवनि, लीला खे सरतियूं थियूं चवनि त ॾेर न मॾे तूं झल महार खे। हाय हाय वर ॾिनई त ॾेह ॾेई छॾियई, तूं ई हार वठी पाए। औरत हार सिंगार करे वर खे ॾेखारींदी आहे, तो वर ॾेई छॾियो पोइ हार पाए कंहिंखे ॾेखारींदी जो तो ई सोधो। हो पर से तो अदा भाया पुछे ई न कतार खे ससुई। हो तो रुगो ॻाल्हि ॿुधी ससुई त पुनल जा भाउ आया आहिनि, हुननि खां पुछी था छा लाइ आया आहियो। से तो अदा भाया पुछे ई न कतार खे। हाणे वरी लीला खे सरतियूं चवनि थियूं, से तो हा सौदा भाया, तो रुगो ॻाल्हि कयो त सौदो थी करियां, इहा ख़बर सोची कोन तो को मुंहिंजी भींग। हो से तो सौदा भाया पुछे ई न कतार खे। वाह सही से तो अदा भाया पुछे ई न कतार खे। से तो हा सौदा भाया पर पुछे ई न तार खे। वाह लिगारी कौरू कहिड़ी तार करियो वेठी आहे। जतन तोसां जाड़ूं क्यों रुल पई रोहन खे ससुई। पर लीला खे ससुई सरतियूं चवनि थियूं, जे न तन तोसां जाड़ूं क्यों हाणे रो वेठी रूहन खे। वाह वाह। पर फ़क़ीर ॿुधसि असल बरोचन खे तरस न पियो ताहिर चए। ससुई चए थी त को तरस ई कोन पियनि। पर कौरू लीला चवे थी असल को बर्रो अचे नहीं, तरस न पियनि ताहिर चए। मूंखे फुरे रवानियूं थियूं इहो कौरू जी कौरू। वाह लिगारी वाह वाह। इहे हुयो सिंपू चइबो आहे जेके 4-5 असांखे ॿुधायूं, दुरो ॿुधायो हाकम। ऐं अॻिते कचहरी तव्हां सां गॾु आहियूं। ॾिसंदा रहिजो चैनल सिंधी सुगड़ हाजी गुलाम नबी निरावाणी।